बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। हिकिड़ो बुज़ुर्ग शख़्स वेठो थियो पंहिंजी ओताक में, खट ते वेठो त उन वक़्तु ॿ माण्हू उन वटि आया, उहे हस्बैंड वाइफ हुया, उन्हनि सां गॾु हिकिड़ो ॿार बि हुयो। त उहो ॿार जॾहिं उन वटि पहुतो अचे त उन बुज़ुर्ग शख़्स खे हुननि चयो त हीअ असांजो जेको पुटु आहे ॾाढो ज़िदीरो आहे, ज़िद थो करे पियो, असांजी का बि ॻाल्हि नथो मञे, हुनखे कुझु बि सम्झायूं था त उहो इनकार कई वेठो आहे। त बुज़ुर्ग शख़्स चयो तव्हां हिन खे सुभाणे घर ॾे छॾे अचो ऐं तव्हां अचो, मां तव्हांखे सम्झाईंदुसि। त हुननि चयो साईं हिन खे सम्झायो न, हीउ ॿार खे ज़िद थो करे पियो, असां न। त बुज़ुर्ग शख़्स चयो चई न न तव्हां अचो, तव्हांखे मां ॾसींदुसि। हू अक़ीदतमंद हुया ऐं हुननि ॻाल्हि जेको आहे पंहिंजी मुर्शिद जी मञी ऐं हू हलिया विया। ॿिए ॾींहं ते शाम जो उहे बुज़ुर्ग शख़्स वटि पहुता त बुज़ुर्ग शख़्स हुननि खे भरिसां हिकिड़ो तलाउ हुयो, उन तलाउ में वठी वियो। ऐं तलाउ वटि पहुता त हुन बुज़ुर्ग शख़्स हुननि खे चयो त हीउ ॾिसो पाणी चौधारी बीठो थियो ऐं उनजे चौधारी ॿूढ़ा हुया, किन हुयो ऐं पाणी सॼो साओ थी चुको हुयो। त बुज़ुर्ग शख़्स हुनखे वठी ऐं भरिसां हिकिड़ी नदी पई वहे ऐं नदी जो पाणी लहवारो हुयो, हलंदो हले पियो ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां गुज़रंदो ऐं समंदर जे पासे ॾे वञे पियो। त बुज़ुर्ग शख़्स हुननि खे चयो त ज़िद ऐं कंटिन्यूअसली कमु करण में फ़र्क़ु हूंदो आहे। तव्हांजो ॿारु ज़िद नथो करे, पर हू ज़िंदगीअ जी रफ़्तार सां जीअं वॾो थींदो थो वञे तीअं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कमु कंदो हले थो पियो। जेकॾहिं हू ज़िद करे त उहो हिकु जॻह ते माण्हू बीठो हूंदो आहे ऐं ज़िदीरो माण्हू जीअं पाणी धप करे वेंदो आहे, ईअं ई हुनजे मिज़ाज में, हुनजी सोच में, हुनजे किरदार में उहे समूरियूं शयूं अची वेंदियूं आहिनि जंहिंसां हू कॾहिं बि तरक़ी न करे सघंदो आहे। पर कंसिस्टेंसी जेकॾहिं कंहिं माण्हूअ में हूंदी आहे, जीअं नदीअ में वहंदड़ नदीअ में हूंदी आहे, हू उअं ई रवानगीअ सां हलंदो आहे, हू जबलनि खां पासो वठंदो, नदी अॻिते वधंदी हलंदी आहे, जीअं सराह मां गुज़रंदो ऐं ईअं ई अॻिते वधंदा हलंदा आहिनि। त कंसिस्टेंसी लाज़मी हूंदी आहे तव्हांजी ज़िंदगीअ में, उन सां तव्हांजी ज़िंदगी में तब्दीली ईंदी रहंदी आहे, उन सां तव्हांजी ज़िंदगी में नयूं शयूं ईंदियूं आहिनि जेके तव्हां तसवुर बि नथा करे सघो। बहितरीनु इंसानु हिन मुआशिरे में उहो हूंदो आहे जेको ज़माने जे हिसाब सां पंहिंजी विख खणंदो हले, ज़माने जे हिसाब सां हलंदो हले, जहिड़े क़िस्म जूं शर्तूं या तक़ाज़ाऊं आहिनि हू उन्हनि खे पूरो करे थो। हीअ ॻाल्हि हमेशह यादि रखो त चैम्पियन जेके हूंदा आहिनि उहे मैदान में चैम्पियन न थींदा आहिनि, पर हू मैदान में लहण खां अॻु में ई हू चैम्पियन हूंदा आहिनि। उन्हनि खे पंहिंजो पाण ते भरोसो हूंदो आहे त हीअ जेका जंग आहे, हीअ जेका वेड़ आहे, हीअ जेका रांदि आहे, हीअ जेका कामयाबी आहे उहा मुंहिंजे हिसे में आहे ऐं आउं ई कामयाबु थींदुसि। उहे जेकॾहिं इम्तिहान ॾियणु वेंदा आहिनि त ईअं न चवंदा आहिनि त असां मां फेल थींदुसि, पर हू अॻु में ई फ़ैसिलो करे छॾींदा आहिनि त मां ई इन जॻह ते कामयाबु थींदुसि। ऐं उहे चैम्पियन हूंदा आहिनि ऐं उहे तॾहिं ई ठही सघंदा आहिनि जॾहिं उन्हनि जो ज़िंदगीअ जो तजुर्बो हूंदो आहे, उहे ज़िंदगी में महिनत कंदा आहिनि ऐं उन्हनि में कंसिस्टेंसी हूंदी आहे। ऐं उहे चैम्पियन ई हूंदा आहिनि जेके तव्हांखे अॻु में ई ॿुधाए छॾींदा त ईंदड़ 5 सालनि में मां किथे हूंदुसि ऐं ईंदड़ कुझु सालनि में मां कहिड़ी पोज़ीशन ते हूंदुसि या कहिड़ी जॻह ते हूंदुसि, छो जो उन्हनि खे भरोसो हूंदो आहे पंहिंजो पाण ते, पंहिंजी महिनत ते, अलाह साईं ते। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।